गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के ज़ोहेब जाडियो जी तरफा मुझी टीम जे तरफा आई KTN जे तरफा अस्सलामु अलैकुम। केड़ा हाल है इन सभिन जा? खुश आयो? बच्चे ठीक है? बच्चे ठीक है? बच्चे ठीक है? वाह भाई वाह, मुस्कुराहट on your faces, दिल जी गहराइन सां जेके जेके साके पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहनि सभिनि खे वेलकम कंदासीं हो जमालो शो में। त अॼु बि मिली करे मज़ो कंदासीं, ऑडियंस भी पुरजोश नज़र पई अचे, लॻे तो अॼु पेट भरे खाई आया आहियो। ऐं अगरि खाइण जी ॻाल्हि कजे त खाइण जा माशाल्लाह सभु असां शौक़ीन हूंदा आहियूं। बिरयानी जी ॻाल्हि कजे त आय हाय 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 हाय, कोरमे जी ॻाल्हि कजे त आय हाय 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 हाय, कढ़ाई, चिकन टिक्का, उन खां अलावा ब्रोस्टेड, ज़िंगर बर्गर। अच्छा इन एक्सप्रेशन ॾिसो खाइण ते, लॻे तो ही गोलू मोलू घणो खाईंदो आहे। सो अॼु मां पंहिंजी ऑडियंस खां इहो ई पुछंदुमि त तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे? जी किस साइड है? इस साइड आ जाते हैं। तव्हांजी फेवरेट डिश कहिड़ी आहे? खाइण में छा पसंद आहे? जी मेरी बहन को दीजिएगा, भेण के दीदा माइक। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझी भेण जो? अस्मा। अस्मा, कित्थां आया आहियो भेण? मलीर से। मलीर खां आया आहियो? छा छा फेवरेट आहे तव्हांजो? फिश। फिश? जी। फ्राई फिश? फ्राई फिश। सालन वाली फिश? नहीं, फ्राई फिश। फ्राई। अच्छा आप खुद बनाती हैं? जी। अच्छा मेरी रेसिपी बता सकती है कैसे करती हैं? मैं मसाला लगा के फ्रीजर कर देती हूँ, फिर तल ली। ऐसा कौन सा स्पेशल मसाला है जो आपकी फिश को लजीज बनाता है? घर के सारे मसाले। सारे मसाले? जी, दही वगैरह, मेथी दाना वगैरह नहीं, सब। ओके ओके ओके, जबरदस्त। मुझी भी फेवरेट डिश आहे फिश वाइट राइस सां गॾु। हिन साइड ईंदासीं, पुछंदासीं। अच्छा त साम्हूं भाउ ॾेखणी वेंदा, ग्रीन शर्ट सां भाउ वेठो आहे, भाई को दीजिएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। तव्हांजो नालो? दानियाल। दानियाल, किथां आया आहियो? हैदराबाद। हैदराबाद, हवाउनि जे शहर खां आया आहियो? जी जी तव्हांजी कहिड़ी फेवरेट डिश आहे? पिज़्ज़ा। पिज़्ज़ा? जी। ओके, एवरीबॉडी लव्स पिज़्ज़ा। यस। केड़ो 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 फ्लेवर? फजीता। फजीता। जी सर। फजीता, ऑलवेज फजीता। घणो करे जेको भी ऑर्डर कंदो आहे वो फजीता फ्लेवर ही ऑर्डर कंदो आहे, उन खां पोइ तिक्का फ्लेवर। चले जी हेॾां बि ईंदासीं, जेको ॿुधाइण चाहे असांखे कंहिंजी कहिड़ी फेवरेट डिश आहे? एनीबॉडी ऑफ यू, कोई भी तव्हां मां? जी जी तव्हां अदा ॾेखणी वेंदा, माइक भाउ खे ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अली कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुल ठीक ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीक ठाक। अली जी कहिड़ी फेवरेट डिश आहे? मुंहिंजी डिश फेवरेट जेकी आहे बेह पालक। बेह पालक? जी। वाह वाह यार, छा त नालो खणी छॾियो, बेह पालक। तव्हांखे पाण खे पचाइण ईंदो आहे? जी जी। छा सुठो ठाहींदा आहियो? अली उहा कहिड़ी डिश आहे जेका बेस्ट ठाहींदो आहे? बेह पालक मुंहिंजी फेवरेट आहे, त उहा मूंखे सुठे तरीक़े सां ठाहिणी उहा आहे। सुठे तरीक़े सां ठाहिणी ईंदी आहे। कढ़ाई ठाहे वेंदा आहियो? कढ़ाई बि ठाहे वेंदो आहियां। बिरयानी ठाहे वेंदा आहियो? बिरयानी बि ठाहे। सिंधी पुलाव ठाहे वेंदा आहियो? सिंधी बि ठाहे वेंदो आहियां, तव्हांखे खाराईंदमि लाज़मी हिकिड़े ॾींहुं। हिकिड़े ॾींहुं? उहो ॾींहुं कॾहिं ईंदो? बस नेक्स्ट वीक। नेक्स्ट वीक? जी। चले जी नेक्स्ट वीक असांखे छा बेह पालक खाराईंदो? ठीकु आहे, डन थी वियो। नेक्स्ट वीक बेह पालक खाराईंदो। त हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड ज़रूरु करणु चाहींदुमि त अॼुकल्ह ट्रेंड थी वियो आहे ॿाहिरि खाइण जो, होटलिंग जो। ऐं ॿाहिरि घणो करे जेको आहे त ज़िंगर वग़ैरह थी वियो, ब्रोस थी वियो, जंक फूड जेको आहे त काफ़ी प्रिफर कयो पियो वञे, जेको असांजी हेल्थ जे लाइ बहितर न आहे, बेनिफिशियल न आहे। बहितर इहो आहे त असां वेजिटेबल्स खे प्रिफर कयूं, असां फ्रूट्स खाऊं, असां खीर पियूं, जेको हेल्दी फूड आहे। अगरि असांखे पंहिंजी हेल्थ मेंटेन करणी आहे त जंक फूड खे अवॉइड करणु घुरिजे ऐं हेल्दी फूड खे खाइणु घुरिजे। देरि न कंदासीं, असां पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं।
पर उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु जे असांजे शो में सां तावन कयो आहे एनेक्स होम अप्लायंसेस क्वालिटी प्रोडक्ट तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम उन सां गॾोगॾु ब्लैक रोज कलर सेफ क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ पांदा केमिकल सफाई और खुशबू साथ साथ निज़वा ब्यूटी क्रीम एंड हेयर ऑयल खूबसूरती की तरफ एक और कदम GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो बनाए ख्वाब को हकीकत SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल उन सां गॾोगॾु डिलिशिया परफ्यूम बाय मिडोरा ऑफ लंडन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू असां सां गॾु आहे मिड टाउन ख्वाब नई हकीकत मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट एंड शॉपिंग मॉल मेन एमए जिना रोड कराची पहले से आबाद प्रोजेक्ट में 4 और 5 कमरों के तैयार अपार्टमेंट मार्केट की मौजूदा कीमत से 60% कम फौरी अदायगी फौरी कब्जा ख्वाब नई हकीकत मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट उन सां गॾोगॾु गोल्डन फूड्स में सां ताउन कयो आहे हम तुम चॉकलेट पान मसाला फूड बस्ती मोगलिया निम को थोड़ा सा नमकीन हो जाए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ ऐसा सा है माया ग्लो सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया एंड बटर एंड ब्रेड बटर इज बेटर देन अदर त भाई हिकिड़ो दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ खोड़ सारियूं तारियूं थी वञनि जिन गिफ्ट थींदा आहिनि तव्हां हेॾे ज़बरदस्त जी त देर न कंदे पहिरें सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं जेको आहे लूडो वारो माया जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया ऐं मुंहिंजे हथ में तव्हां ही छको डाइस ॾिसी सघो था मां 3 भेणनि खे सिलेक्ट कंदुमि तव्हांखे ॿियो कुझु न करिणो आहे हिन छके खे हीअं फिटी करिणो आहे तव्हांखे 3 चांसिस ॾींदासीं लास्ट में जंहिं भेण जूं सब खां हाईएस्ट पॉइंट्स हूंदियूं उहा ई हूंदी विनर असांजे हिन सेगमेंट जी जेको आहे माया जे ताउन सां तो कौन कोन नचाएगा मुंहिंजी भेण तव्हां ईंदा तव्हां अचो तव्हां बि अचो मुंहिंजी भेण ऐं हिकिड़ी भेण हुन साइड असां सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ अॼु तव्हां ईंदा अचो 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 बिल्कुलु 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 जल्दी 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 माया जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया चले जी त भेणियूं अची चुकियूं आहिनि ऐं हिकु हिकु करे असां भेणुनि खे घुराईंदासीं सभ खां पहिरियां मुंहिंजी भेण तव्हां अची वञो जल्दी सां भेण खे डाइस ॾींदा हथ में तव्हांखे 3 चांसिस ॾींदासीं और बच्चो मेरे साथ हो ना काउंट करनी है पॉइंट्स इनकी साथ में मैथमेटिक्स में अच्छा नहीं ना बच्चे ज्यादातर इसमें एक्सपर्ट होते हैं सो साथ में असां पॉइंट्स काउंट कंदासीं सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया 1 2 3 and here you go 2 points ओके जी फर्स्ट चांस में 2 पॉइंट्स ही है तांजो सेकंड चांस जी मेरी बहन गो 3 2 and 3 5 लास्ट चांस 5 and 5 10 त असांजी फर्स्ट जेका कंटेस्टेंट आहे उन जूं 10 पॉइंट्स आहिनि सेकंड मेरी बहन आप आइएगा तव्हां अचो मुंहिंजी भेण 10 खां वधीक पॉइंट्स करणियूं आहिनि अगरि खटणो आहे त माया कॉस्मेटिक सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया हियर यू गो अगेन 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 जी मुंहिंजी भेण 2 पॉइंट्स ही आहे तव्हांजो सेकंड चांस हियर यू गो 4 पॉइंट्स 2 and 4 6 घुमा के फेंकना है 6 and 6 12 पॉइंट्स सो थैंक यू वेरी मच मेरी बहन तव्हां वेही सघो था तव्हां खां वधीक पॉइंट्स थी चुकियूं आहिनि ऐं आख़िरी भेण असां सां गॾु आहे मुंहिंजी भेण अचो ऐं तव्हांखे बि असां बेस्ट ऑफ लक चवंदासीं 12 खां वधीक पॉइंट्स करणियूं आहिनि ही सेगमेंट विन करण जे लाइ त ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे हियर यू गो 5 points not bad ही तव्हांजो सेकंड चांस मुंहिंजी भेण अरे परे 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 1 5 and 1 6 जी ओ 6 and 6 मेरे बाबा की हो गया तबिन जे विच में टाई थी चुको है ऐं हाणे असां एक एक चांस भेणुनि खे ॾींदासीं जिनकी ज्यादा आएंगे वही विनर होगा मतलब जिन जो वधीक पॉइंट्स ईंदियूं त मुंहिंजी भेण तव्हां अचो
ना 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 तव्हां ॿिन्हिनि जे विच में बराबर टाई थी वियो आहे इन जे करे हिकु वधीक तव्हांखे चांस ॾींदासीं हिकु दफ़ो तव्हां हलाईंदो हिकु दफ़ो भेण घुमाईंदी जंहिंजूं वधीक पॉइंट्स हूंदियूं उहा ई भेण अॼु जे सेगमेंट जी हूंदी विनर जेको आहे माया कॉस्मेटिक्स जे ताउन सां सो हलो मुंहिंजी भेण 4 पॉइंट्स 4 पॉइंट्स जी मेरी बहन 4 से ज्यादा निकालने जीतने के लिए अगर कम आ गए तो बहन जीत जाएंगे ये वाला सेगमेंट जी मेरी बहन 6 points and congratulations मेरी बहन तव्हां थी चुका आहियो विनर असांजे हिन सेगमेंट जा जेको हुयो माया जे ताउन सां ही गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु ऐं भेण सां गॾु बि हैम्पर वेंदो जी गोल्डन फूड जो थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते उन सां गॾो गॾु अची वेंदासीं स्क्रीन ते अगरि तव्हांखे बि लॻे थो तव्हां हिते ज़बरदस्त तरीक़े सां गेम्स खेॾी सघो था त देर न कंदे स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो या मैसेज कयो ऐं रजिस्ट्रेशन करे असांजे शो में अची वञो असां सां ही लातादाद गेम्स खेॾो ऐं लातादाद इनामात खटो हाणे असां नेक्स्ट सेगमेंट की तरफ बढ़ासी नेक्स्ट सेगमेंट अच्छा मैंने तो सेगमेंट ही नहीं बताया आप हाथ ऊपर कर रही हैं नहीं मैंने नहीं बोला मैंने कब बोला मैंने नहीं बोला अभी तक चलें जी असां जो हाणे जेको नेक्स्ट सेगमेंट है वो है डिलिशिया परफ्यूम के ताउन सां डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन ऐं असां वटि आहे एलईडी टीवी तो जल्दी से भाई एलईडी टीवी कढी ईंदा राशिद जल्दी सां अली अली नज़रूं सॼियूं हेॾे आहिनि मुंहिंजूं सो असांजो सेगमेंट आहे खाओ ऐं खटो खाओ ऐं खटो खाइण जो सेगमेंट आहे ऐं इहो असांजी भेणुनि जे लाइ सेगमेंट आहे जिसमें बहनें आगे पार्टिसिपेट करेंगी 1 मिनट जो तव्हांखे वक्त ॾींदासीं असां वटि आहिनि 2 अदद केक पाइनएप्पल फ्लेवर में व्हिच इज माय फेवरेट फ्लेवर चलें जी हिन पाइनएप्पल अच्छा उहे भेणियूं जिन ताईं पार्टिसिपेट न कयो है जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया आज तक मेरी बहन आप आइएगा तमाम आचो आपको पता है कैसे खाना होता है ये पता है हाथ पीछे और मुंह से ठीक है हिकड़े साइड ना सा भेड़ सिलेक्ट करे छड़ी है आपके साथ पार्टनर आएंगी जो भी आपके साथ आए उनको साथ में लेके आइएगा हेॾां असां ॾिसूं हिकिड़ी भेण कोशिशि कंदासीं त हेॾां सिलेक्ट कयूं ही छा मुक़ाबिलो कंदी हुनजो असांखे अहिड़ी भेण घुरिजे जेका उनजो मुक़ाबिलो करे सघे जी केरु अचणु चाहींदो एनीबडी एल्स तव्हां मां कोई अचणु चाहींदो हथ मथे करे ॿुधाइणो आहे जी हथ मथे करे ॿुधाइणो आहे वापसी वेंदासीं हुन साइड असांखे उहा भेण घुरिजे जेका हिन भेण जो मुक़ाबिलो करे सघे आप ऑलरेडी कुछ इससे जीत के गई हैं मुझे लग रहा है तो आ जाए आपके साथ कौन अपनी पार्टनर को लेके आइएगा अचो ठीक है सोबा भेणुनि के साथ सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे डिलिशिया परफ्यूम जे ताउन सां डिलिशिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन फॉर अ मोर ब्यूटीफुल यू चलें जी हेना भी पाइनएप्पल खावा न त एतराज कंदो तो भाई जगह पार्टनर्स आइन पार्टनर सुन लीजिएगा आपको इनका मुंह साफ कर रहा है सही है हे खाईंदियूं रहंदियूं ता मुंह साफ कंदा रहंदा 1 मिनट ताईं ओके बाबा 1 मिनट में जंहिं भेण हिन केक खे कयो चट उन सां गॾु वेंदी एलईडी टीवी सो 1 मिनट ॾींदासीं आपकी तालियों से स्टार्ट करेंगे भाई 1 2 3 and here you go ओ भाई तालियां होनी चाहिए बहनों के लिए तालियां होनी चाहिए वेरी गुड भाई इतनी हिम्मत मर्द भी न करना के बेड़ी करना हाँ ओके जी अरे परे
shall perfume by Mineral abundant perfume. More beautiful you. For a more beautiful you. जल्दी जल्दी मेरी बहनों हड़प करना है केक को, हड़प करना है। ओके जी, जल्दी जल्दी मेरी बहनों जल्दी जल्दी से काउंटडाउन स्टार्ट करना जी। मेरे साथ सब काउंटडाउन करेंगे। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop! Stop. अस्सलामुअलैकुम। कैसी है मेरी बहन? आपका नाम क्या है? कहाँ से आई है? केक कैसा था? लजीज था? कुछ तो पहले मेरी बहन। अस्सलामुअलैकुम। तमाशा का नहीं दासी। अस्सलामुअलैकुम। 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 ओके, थैंक गॉड। गाना है मेरी बहन। नालो मुझे बहन जो मुस्कान। कहाँ से है मेरी बहन? महमूदाबाद से। केक कैसा था? अच्छा, कोई कंप्लेन तो नहीं? बात भी तो नहीं था? चले जी, मुस्कान सां गॾु आहे। ऐं हिन साइड ना केरु आहे असां गॾु? आयशा असां सां गॾु। आयशा कहाँ से आई है? हॉक्सबे रोड से आई है। चले जी, हेरा आयशा असां सां गॾु आहे। हेना भेण मुस्कान असां सां गॾु आहे। ऐं ही जेको आहे त केक हाणे वेंदा ऑडियंस जी तरफ़। ऐं असां मिली करे फ़ैसिलो कंदासीं त कंहिं घणो खाधो आहे। जी भाई, बहुत कंफ्यूजन है वैसे। जिनको लगता है इन्होंने ज्यादा खाया है, जिनको लगता है इन्होंने ज्यादा खाया है। अच्छा, रिश्तेदारी नहीं निभानी। अच्छा, हाथ ऊपर करके बताइएगा ऐं कैमरा में दिखाई जो सब ताके नजर अचनि। जेके हथ मथे कंदा, जंहिंखे लगे तो हिननि घणो खाधो आहे ऐं जंहिंखे लगे तो हिननि घणो खाधो आहे। चलें जी, उस साइड जाते हैं। काइंडली मां डायरेक्टर के भी चवंदुमि, पंहिंजे शो जे डायरेक्टर के, त हू भी ॾिसनि। जी, जिनको लगता है इन्होंने ज्यादा खाया है, मुझे भी यही लग रहा है। राशिद ॿुधायो त। अच्छा, पाण फ़ैसिलो कयूं। हाँ भाई, ये बहुत कंफ्यूज हो गए। ये डायरेक्टर से काइंडली असांखे ॿुधायो कौन सा ज्यादा खाया हुआ है, क्योंकि मेरे हाथ में दोनों बराबर हैं, दोनों का वजन बराबर है। नहीं जी, काइंडली ॿुधाईंदा। चलें भाई, मुझे भी ये वाला लगता है। देखें, क्योंकि मेरे हाथ में इसका वजन थोड़ा कम लग रहा है, इसका वजन थोड़ा ज्यादा लग रहा है। अच्छा भाई, आहिनि बराबर। अॼु हली हिकिड़ो दफ़ो वञी करे तव्हां ॾेखारे अचो। ॿई बराबर आहिनि मुंहिंजे ख़्याल में। ॿिन्हिनि जे विच में अॼु फर्स्ट टाइम हो जमालो में ईअं थियो आहे त ॿिन्हिनि जे विच में टाई थियण वञी रहियो आहे। मूंखे त लॻे थो टाई आहे। वधीक हाणे असांजी टीम रिज़ल्ट ॿुधाईंदी। अगरि टाई थियो आहे त ॿिन्हिनि जे विच में असां जेको आहे त फैसला नहीं, सब साथ में मिलके करते हैं। क्या सा? ओके जी, तो ऊपर से फैसला आ गया है। हम फैसला नहीं कर सकते। ये आपका केक मेरी बहन, और ये आपका केक। फैसलो यो थियो है त ये जो ऑडियंस बता रही थी यही ज्यादा खाया हुआ है। कांग्रेचुलेशंस मुझी बहन, तव्हां विन करे चुका हो ही सेगमेंट। भेण सां गॾु मोगलिया जो हैम्पर वेंदो। थैंक यू वेरी मच। एलईडी टीवी थी भेण जी। आ जाए मेरी बहन। बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए। मेडोरा दी एलईडी टीवी थी तव्हां जी। फॉर अ मोर ब्यूटीफुल यू, मेडोरा परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन। ये डिलीशिया जी एलईडी थी तव्हां जी। अस्सलाम वालेकुम। माइक दीजिएगा बहन। वालेकुम अस्सलाम। तो मेरी बहन कैसा लग रहा है? बड़ा अच्छा लग रहा है विन करके। बहुत अच्छा लग रहा है। फर्स्ट टाइम विन किया है? हाँ, फर्स्ट टाइम एलईडी। तो इस एलईडी पे ना जी हमारा शो देखना ना भूलिएगा। जरूर, इंशाल्लाह। वो तो हम हर रोज, मतलब हर संडे देखते हैं। चलें जी, थैंक यू। बहुत सारी तालियां। ऐं ते असांजो ही
सेगमेंट भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते। नेक्स्ट जल्दी बताए मुझे ऐं असां ईंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। काइंडली मूंखे ॿुधाईंदा नेक्स्ट सेगमेंट करिणो आहे असांखे या ब्रेक ते अचिणो आहे या सिंगिंग जी तरफ़ अची वञूं असां। सिंगिंग जो सेगमेंट आहे बहनों के लिए, भाइयों के लिए, जंहिंखे लगे तो उहे सुठो सिंग करे सघनि था, उहे पंहिंजी आवाज़ जो जादू जगाए सघनि था, उन्हनि जे लाइ ही सेगमेंट आहे जेको आहे माया कॉस्मेटिक्स जे ताउन सां सीक्रेट ऑफ ब्यूटी इज़ माया। त माया जे ताउन सां असां पंहिंजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट के कंदासीं शुरू। जी केर अचनि चाहे तो मेरी बहन आइएगा, आप आइएगा। अच्छा इसमें भाई भी आ सकते हैं, भाउर भी थी सघनि था। मुंहिंजा भाउ तव्हां ईंदा, तव्हां अचो। ही मथे भी लाइन आहे, केर अचणु चाहींदो? बाबा हथ मथे कयो न त घुराईंदासीं। अधो अधो अचो 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 हिन साइड ना वेलंदासीं। बाथरूम सिंगिंग माया कॉस्मेटिक्स सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। जी जी मुझा भा तव्हां ईंदा, अचो 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 मुझा भा, अजी तव्हां बि अचो 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 अचो। तव्हांजी चिकन बिरयानी यादि अथव मूंखे? हा उहा खाइणी आहे असांखे। अचो मुझा भा, वेलकम कंदासीं तव्हांखे बि। बसि ॿियो केरु भाउरनि मां अचणु चाहींदो? चले जी डन थी वियो, डन थी वियो। आप बि हैं? चले जी ठीकु आहे। त 3 भाउर ऐं 2 भेणियूं असां सां गॾु आहिनि। माया जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। तो आपको बताते चलें कि पाकिस्तानी गाना तव्हांखे ॻाइणा आहिनि, ठीकु आहे? पाकिस्तानी गाना ॻाइणा आहिनि, कहिड़ी बि लैंग्वेज में ॻायो। सिंधी में ॻायो, उर्दू में ॻायो, बलोची में ॻायो, पश्तो में ॻायो, पंजाबी में ॻायो, कहिड़ी बि लैंग्वेज में ॻायो, पर पाकिस्तानी गानो तव्हांखे ॻाइणो आहे। उहा हमेशह लेडीज़ फर्स्ट हूंदो आहे। अॼु असां हिकु कमु था कयूं, भाउरनि खां घुराईंदासीं। मेरे भाई आप आइएगा, अचो अचो अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुझे भाउ जो? अमजद अली सुमरो। अमजद किथां आया आहियो? मेरान टाउन कोरंगी कराची। ओके जी, छा पिया ॿुधायो असांखे? सिंधी सॉन्ग। सिंधी सॉन्ग। ऐं कहिड़ो शर्माए पियो मुंहिंजा भाउ। जी मुंहिंजा भाउ, ऑल द बेस्ट। लगी चोट वई चाहत जी, आहे गाल सजी किस्मत जी, मुझे दर्दन जी, मुझे दर्दन जी परवाह न के काया, मूंखे बि हलाई तो जे दुनिया ठाहिया, मूंखे बि हलाई तो जे दुनिया ठाहिया, दिल दाह न दे तूं कंहिंखे मुंहिंजे दर्दन जी, छो त दुनिया बि आहे खुद बेगर्ज जी, आज़माए ॾिठो पराई छे त पराया, मूंखे बि हलाई तो जे दुनिया ठाहिया। बानाडू फटल तो लगे तुझा तुझे दुख में मां शरीक आया मुझा भाउ, डोंट वरी। ओके मूंखे बि हलाए तो ज़रूर तोखे ॾिसी लगे पे तूं हली तो अदी तव्हां ईंदा। अचो सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। हितां हितां अची वञो मुंहिंजी भेण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो अधी जो? राहिला। राहीला। जी हाँ। जी बिल्कुलु यादि अची वियो मूंखे। भेण राहीला छा पई ॿुधाए असांखे? शमन जो गानो आहे, पुराणो आहे, पर मूंखे ॾाढो वणंदो आहे। जी माइक क्लोज कजो। जी हाँ। दिल तो सजण सारे ओ चरी लुड़कार ना, जुदाई मोला कंदो जल्दी वेंदी हिम्मत हारना, ॾुखिया ॾींहं हूंदा आहिनि थोरा, ईंदा पहिरीं वेंदा सूर समूरा, थींदा सभु मतिलब तुंहिंजा पूरा, सियाणी छी बुलाए गम अजायो पण खे गारना। ओके जी ओके ओके मुंहिंजी भेण, थैंक यू थैंक यू। नेक्स्ट असांजो भाउ सां गॾु आहे,
माया कॉस्मेटिक सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझे भाजो। मोहम्मद उमर। मोहम्मद उमर कितना आया हो? हैदराबाद का। हैदराबाद कहाँ आया हो? असांजे शो जे लाइ। हाँ जी, शो चले जे जी वेलकम कंदासीं। भा छा पिया ॿुधायो? ममताज मोलाई। माइक साम्हूं कयो। ममताज मोलाई जो। ममताज मोलाई जो जी मुझे भा। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। मछली पल्ला खिलाऊं तुझे, मछली पल्ला खिलाऊं तुझे, सिंधु दरिया के किनारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज है सारे। ओके, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे, नो डाउट। नेक्स्ट असांजी भेण आ जाए मेरी बहन तमाम बे माया कॉस्मेटिक सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। अस्सलाम वालेकुम। नालो मुझी भेण जो? अस्मा। अस्मा कहाँ से ही मेरी बहन? मनी। ओके, वो वही है ना, फिश वाली है ना मेरी जी। बहन। जी 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 मुझी बहन छा पिया ॿुधायो? सॉन्ग हाँ, कौन सा सुना रही? किस नाम से पुकारूं, किस नाम से पुकारूं, क्या नाम है तुम्हारा, क्यों तुमको देखते ही दिल खो गया हमारा। देखो अजीब कितनी चाहत के सिलसिले महसूस हो रहा है। पहले भी हम मिले दुनिया में प्यार करने, हम आ गए दोबारा। किस नाम से पुकारूं, क्या नाम है तुम्हारा। ओके जी, थैंक यू मुझी भेण। लास्ट भा सां गॾु आहे भा खे ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ठीक था ॿुधायो? नालो मुंहिंजे भाउ जो? दानियाल। पिज़्ज़ा वारो, पिज़्ज़ा वारो, फजीता वारो। फजीदारो। दानियल छा पिया ॿुधायो? अच्छा, मुंहिंजो गानो जेको हो न भुगाए छॾियो न। कोई इशू न, तव्हां बि ॻाए सघो था, पर माइक क्लोज, माइक सां। ओके ओके। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। दिल से तुझको दावत है, कभी आओ पास हमारे। हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। बस ओके जी, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे। ऐं हाणे असांजी ऑडियंस फ़ैसिलो कंदी था कंहिं सभिनि खां सुठो ॻायो, कंहिं तव्हांखे एंटरटेन कयो। माया कॉस्मेटिक जो असांजो सेगमेंट हली रहियो आहे, त तव्हां खां स्टार्ट कंदासीं। मेरी बहन आइएगा, अचो अचो। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया, तालियां। ओके, पंहिंजी जगह ते मुंहिंजी भेण अदी तव्हां अचो। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया, ओके, साइड से अच्छी खासी तालियां बजी हैं। अदा तव्हां अचो अचो अचो। जंहिंखे लगे तो भाउ सुठो गायो, ओके, अदा तव्हां अचो। जंहिंखे लगे तो भाउ सुठो गायो, ओके, अदा तव्हां अचो। सो भाई रिजल्ट्स आर क्लियर। असांजो ही भा अॼु जो विनर। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग। ही भा आहे अॼु जो विनर ऐं तव्हां सां गॾु वेंदो ही माया जो गिफ्ट, माया कॉस्मेटिक सीक्रेट ऑफ ब्यूटी माया सां गॾो गॾु ताज स्पाइसिस बि हिननि सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच। ऐं हिते असांजो ही सेगमेंट भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते। थैंक यू अॼु वेही सघो था। रिजल्ट अनाउंस करे छॾियो असां। द नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ असां ईंदासीं, पर उन खां पहिरियां वक़्तु थी वियो आहे नंढड़े ब्रेक जो। कहीं नहीं जाना, अञा त काफ़ी सारा सेगमेंट्स आहिनि। तो एक दफ़ो बताइएगा प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमोलो। सिंध जो सब खां वॾो गेम शो। सिंध जो सब खां वॾो गेम शो। सिंध जो सब खां वॾो गेम शो।
भलीकार 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 सांजे शो हो जमालो में यकीनन सांजे शो के एंजॉय करे रहा हूंदा ऐं स्क्रीन ते दिनल नंबर ते कॉल या मैसेज करे रजिस्ट्रेशन भी कराए सको था सांजे हिन मेगा शो जो हिस्सो अबे थी सको था ऐं हाने नेक्स्ट सेगमेंट जी तरफ वधंदासे वो सेगमेंट है अच्छा भाइयों का करें या बहनों का करें अभी भाइयों का करें चले हिकड़ो कम था कयो सांजे भावरन जो जेको आहे त भंगड़ो सेगमेंट आहे डांस वारो सेगमेंट आहे उन जे लाइ केर अचण चाहींदो भंगड़ो सेगमेंट एसबीजी जीन्स जे ताउन सां आहे पाकिस्तान नंबर 1 जीन्स एसबीजी जीन्स मुझा भाउ तव्हां अचो तू छा अची डांस कंदे वाह मुझा ॾिसो ॾिसो थी तो सके कोई बम फाड़े अचो मुझा भाउ तव्हां बि अचो एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स मुझे भाव भी अचण चाहिए आ जाए मेरे भाई तालियां होनी चाहिए भाई के लिए तालियां होनी चाहिए भाई के लिए अचो अचो ताड़ियों ताड़ियों वजराए छड़ियो तव्हांजे लाइ ताड़ियों वजराए छड़ियो ऐं हेॾां केरु अचण चाहींदो मुंहिंजा भाउ तव्हां अचो आप आ जाए मेरे भाई जी ओके ऐं 4 भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे हिन साइड आहे ॿियो कोई बस ओके 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 अचो 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 मुझा भाउ अचो भाउ जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि आ जाए कैमरा में आ चुके मेरे भाई अची वेंदासीं हिन साइड आहे को जबरदस्त भंगड़ो सिलेक्ट करणो आहे ठीकु आहे सो एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स जे ताबुन सां असां हिन सेगमेंट खे स्टार्ट कंदासीं ऐं असांजी प्यारी प्यारी ऑडियंस काइंडली तव्हां हिननि खे ॾिसंदा जेको तव्हांखे एंटरटेन कंदो जेको तव्हांखे माधुरी वारा ठुमका ॾेखारींदो जेको तव्हांखे श्रीदेवी वारा ठुमका ॾेखारींदो जेको तव्हांखे रीमा ऐं मीरा वारा ठुमका ॾेखारींदो उहो ई अॼु जे असांजे हिन सेगमेंट जो हूंदो विनर त सॉफ्टवेयर सभु अपडेट करे छॾियो जल्दी जल्दी सां मां पंहिंजे हिन भाउ खे घुराईंदुसि आ जाए मेरे अची वञो 1 2 3 and music सदके जाऊं ही आखिरी जगह तव्हांजो ही वारी जेका हीअं वाइब्रेशन कई न ओ वाह वाह कमाल जेतिरा भी दिल पीछे नोट हो जाना तुझे मतो घोरिया मुझा भाउ ओके जी त नेक्स्ट ना 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 मुझा भाउ एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स 1 2 3 and music हाय सुठे भंगड़े जी नाकाम कोशिश मुझे भाउ जी वडी वडी ही हलाइण जी कोशिश कई पर माना वो फार्मूलो न थी सकियो हा वो फार्मूलो इजाद न थी सकियो अचो मुझा भाउ एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स एंड म्यूजिक मुझा भाउ नेक्स्ट टाइम जॾहिं अचो न असांखे ॿुधाइजो असां तव्हांजे लाइ स्पेस अञा वॾो कराईंदासीं ओके जी लास्ट असांजो भाउ एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स एंड म्यूजिक आहा
भरी है मेरे अंग अंग में। हाँ, बिजली भरी है मेरे अंग अंग में। ओके, त हाणे असांजी ऑडियंस फैसलो कंदी के सब खां घणो तव्हां खे एंटरटेन कयो, उन्हीं के लिए क्लैपिंग बजेगी, उन्हनि जे लाइ ताड़ियूं वॼंदियूं। त अचो मुंहिंजा भाउ, तव्हां खां स्टार्ट कंदासीं। आ जाए मेरे भाई, अचो अचो अचो। जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई, तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियूं। ओके, हेॾां अची वञो मुंहिंजा भाउ, हितां अची वञो मेरे भाई, तव्हां अचो। जंहिंखे लॻे थो मुंहिंजे भाउ सुठी डांस कई, ओके, अच्छी अच्छी खासी तालियां बजिए मुंहिंजा भाउ। जंहिंखे लॻे थो भाउ सुठी डांस कई, ओके, अदा मुंहिंजा। सो रिजल्ट्स आर क्लियर। बाकी भाउरनि सां GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जा ही हैम्पर्स वेंदा ऐं ही भाई जो विनर बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारे भाई गर्ल्स में जींस पाकिस्तान नंबर 1 जींस ओए दी तमाम सा गड मुझे भा। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारे भाई के लिए। थैंक यू। आई हाणे असां नेक्स्ट सेगमेंट की तरफ ईंदासीं जेको आहे बाउंस द बॉल। बाउंस द बॉल असांजी भेणुनि जे लाइ सेगमेंट आहे बाउंस द बॉल। चले जब तक हम दूसरा कर लेते हैं, म्यूजिकल चेयर कर लेते हैं, ठीक है? ओके जी, तो असांजो सेगमेंट आहे म्यूजिकल चेयर ऐं असां वटि आहे LED टीवी। LED टीवी आहे मिड टाउन जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे मिड टाउन ख्वाब नई हकीकत। मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट एंड शॉपिंग मॉल, मेन एमए जिना रोड कराची। पहले से आबाद प्रोजेक्ट में 4 और 5 कमरों के तैयार अपार्टमेंट मार्केट की मौजूदा कीमत से 60% कम। फौरी अदायगी, फौरी कब्जा, ख्वाब नई हकीकत। मिड टाउन सुपर लग्जरी अपार्टमेंट जैसा वठी LED टीवी आहे। तो असां भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन म्यूजिकल चेयर जे सेगमेंट जे लाइ। वो बहन जो अभी तक नहीं आई है, मेरी बहन आप आई नहीं? आप नहीं, एक को बुला लिया ना, एक को बुला लिया। तव्हां अचो, तव्हां ॿई गॾु आहियो। ओके जी, अदी तव्हां भी अचो, आप भी आ जाए मेरी बहन। अचो 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 अचो। ऐं हिन साइड खां बेहलंदासीं, हेॾां बेहलंदासीं। जे अञा ताईं न कयो आहे पार्टिसिपेट, आपको मैंने नहीं बुलाया अभी तक। किस में गई थी? केक में गई थी। ओके, आ जाए मेरी बहन, आप भी आ जाए आ जाए आ जाए आ जाए। अदी तव्हां भी अचो मुझी भेण, और तव्हां भी अचो मुझी भेण, आप आ जाएं। और नहीं, आप नहीं, आप नहीं, आप, लेकिन उनको बुला लिया मैंने। आप भी आ जाए मेरी बहन, अचो 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 जल्दी सा। असांजो सेगमेंट है मिड टाउन ख्वाब नई हकीकत। मिड टाउन जे ताउन सां असांजो ही म्यूजिकल चेयर जो सेगमेंट है। असां वटि आहे एक अदद LED टीवी। तो मेरी बहनें आ चुकी हैं। चले जी, 1 2 3 4 5 6 7 7 भेणुनि के जेको आहे त मां सॾु कयो। हालांकि मैंने इनको नहीं बुलाया था, ये आ गई। चले जी, 1 2 3 4 5। सो लास्ट में जेका भेण बचंदी उन सां गॾु वेंदी ही LED टीवी जेका है मिड टाउन जे ताउन सां। त ही मिड टाउन जी एक्सप्रेस रेडी है। मेरी बहनों मेरे भाइयों, बजाय तालियां तो करें स्टार्ट। 1 2 3 एंड म्यूजिक। थैंक यू वेरी मच मुझी भेण, तव्हां वेही सघो था। बाकी असां सां 4 5 भेणियूं गॾु आहिनि। आपको रिवर्स नहीं आना है, बीच में से घुत नहीं लगानी है, चेयर के टच ना करनो आहे। मिड टाउन ख्वाब नई हकीकत। 1 2 3 म्यूजिक। थैंक यू।
बाकी बच्चों 4 भेड़ियों मिड टाउन ख्वाब नहीं हकीकत एंड म्यूजिक। बाकी असां सां गॾाइन 3 भेणियूं मिड टाउन जे तामुन सां असांजो सेगमेंट आहे वी हैव एलईडी टीवी। तो देखते हैं कि आज केड़ी भेण सां गॾ वेंदी एलईडी टीवी म्यूजिक। ये बहन रिवर्स आई है यहाँ से, थैंक यू वेरी मच, आप बैठ सकती हैं मेरी बहन। बाकी बच्चों 2 भेणियों बल्कि 2 फाइनलिस्ट सां गॾाइन ऐं हिननि मां का हिकिड़ी भेण हूंदी ख़ुशनसीब जंहिंसां गॾु वेंदी ही मिड टाउन जी एलईडी टीवी। चैलेंज म्यूजिक। ये क्या हो गया, दोनों बैठ गई। एक दफा बियर करना से वंस मोर, एक दफा फिर से करेंगे। अब सही से बैठना है म्यूजिक। चलिए जी, फेस साइड फेस कर रहा हूँ अपना ताकि मुझे बहन नजर ना आए, मुझे बहने नजर ना आए। Congratulations मेरी बहन। भेड़ सां गॾु भी ताज स्पाइसेस जो गिफ्ट वेंदो ही एलईडी टीवी थी मुझी भेण जी। इनको माइक दीजिएगा, ये एलईडी टीवी भी दीजिएगा मुझे। जल्दी 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 जल्दी। अस्सलाम वालेकुम। माइक ऑन कंदा काइंडली। अस्सलाम वालेकुम। माइक ऑन कंदा काइंडली। अस्सलाम वालेकुम। चले जी दूसरी माइक दीजिएगा। मां पानी भेण सां ॻाल्हाए थो। भेण कीअं पियो महसूस थिए अॼु? नालो मुझी भेड़ जो समीना नाज़ली। कहाँ से आई है? कुरंगी डाई नंबर। तो आज कैसा लग रहा है? बहुत अच्छा, बहुत अच्छा। लेकिन हर हफ्ते आपका शो देखती हूँ। दो देखती हैं? कभी जीता नहीं है? नहीं जीती थी, एकदम डिनर सेट है। अच्छा, आज एलईडी जीत के जा रही है। बहुत बहुत मुबारक हो मेरी बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए। थैंक यू वेरी मच। जाते जाते ही एलईडी टीवी वेंदी तव्हां सां गॾु जेका आहे मिड टाउन जे ताउन सां ख्वाब नहीं हकीकत। ऐं हाणे असां भाउरनि जी तरफ़ वधंदासीं। मेरे भाइयों, घूम चरखड़ा जो सेगमेंट आहे। घूम चरखड़ा एसबीजी जीन्स जे ताउन सां। एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स मुजबा तव्हां अचो और तव्हां भी अचो मुजबा, तव्हां भी अचो, तव्हां भी अचो। ऐं हिन साइड भी वेंदासीं। एक यहाँ से भाई चाहिए असांजे घूम चरखड़ा जे सेगमेंट जे लाइ। इतनी देर क्या कर रहे थे बेटा? अभी लेके आए। ओके जी, छा खनी आया हो? थैंक यू वेरी मच। ये सेम ही चीज है, अलग अलग है। ये क्या है? माय फेवरेट मिक्स। एकड़ो कम कयो हिननि टिननि खे गिफ्ट दीजो। गोल्डन फूड चैनल टिननि खे गिफ्ट दीजो जी। ओके जी, थैंक यू वेरी मच। रखिएगा त हिनखे असां पोइ मज़ो वठी वठी खाईंदासीं। केसर ही तुंहिंजे हवाले, केसर तुंहिंजे हवाले, मुंहिंजी अमानत। ओके जी, त ॿ ॿारनि खे सिलेक्ट कयो आहे। एक यहाँ से भाई सिलेक्ट करेंगे। अचो 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 मुंहिंजा भाउ, अचो। एसबीजी जीन्स जे ताउन सां पाकिस्तान नंबर 1 जीन्स। माइक खणी ईंदा राशिद साम्हूं, माइक माइक। ओके, त 3 भाउर असां सां गॾु आहिनि। वेलकम कंदासीं तव्हांखे। अदा हाणे जल्दी सां ॾिसो तव्हांखे कीअं असांजो ही सेगमेंट खेॾणो आहे। राशिद जल्दी सां अचो ऐं हिननि खे डेमो ॾेखारियो पंहिंजे घूम चरखड़ा जे सेगमेंट जो। मोस्टली असांजे पार्टिसिपेंट खे ख़बर आहे, पर जंहिंखे ख़बर न उन्हनि खे पइजी वेंदी। ही डंडो ज़मीन ते रखणो आहे और आपका माथा होगा डंडे पे। 4 चक्कर लगाएंगे। गो!
चलिए जी 4 चक्कर लगाने हैं। जब मैं आपको गो बोलूंगा उसके बाद आपको दूसरी साइड जाना है, वहां से बॉल उठानी है, बॉल उठा के दूसरे बास्केट में डालनी है। 1 मिनट तक ऐसा करते रहेंगे। 1 मिनट के बाद हम काउंट करेंगे जिस भाई ने ज्यादा से ज्यादा बॉल ट्रांसफर की हुनन सांगर जेको आहे त एसबीजी जींस जो ॾींदो गिफ्ट पाकिस्तान नंबर 1 जींस। त मुंहिंजा भाउ सां तव्हां खां स्टार्ट कंदासीं। अची वञो, ही डंडो तव्हांजे हथ में। पूरे 4 चक्कर हम काउंट करेंगे। So 1 2 3 and here you go. 1 2 3 go 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 go. माशाल्लाह, जल्दी 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 बोले भाई भाई भाई, जल्दी मेरे भाई, जल्दी मेरे भाई। 1 2 3 and go 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 go। जल्दी 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 मेरे भाई। काउंटडाउन स्टार्ट करना से सब मुझां गॾु। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। ओके ओके, बिल्कुल ओके। चलें जी, अच्छी विंदासी बास्केट जी तरफ। एसबीजी जीन्स 1 and एसबीजी जीन्स 2 सब बॉल्स मुझे बाहर शिफ्ट कया आहिनि। देखते हैं कि बाकी भाई कितनी बॉल शिफ्ट करते हैं। अचो मुझा भा ही वठंदा। तव्हांखे बि 1 मिनट जो वक्त ॾींदासीं। एसबीजी जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स एंड हियर यू गो। माथा माथा डंडे पे होना चाहिए। जो माथा डंडे पे। 3 3 3 3 अभी एक अभी एक अभी एक अभी एक अभी एक अभी एक अभी। Go 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 go। अरे मरे 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 अरे मरे 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 अरे मरे 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 मरे। जल्दी 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 जल्दी, माथा डंडे पे, माथा डंडे पे। 1 2 3 go 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 go। ओरे 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 ओरे। एक डालिए जल्दी। लास्ट किया है। 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। अबा कहता है ना, ठीक है ठीक है। कादे कराची तो न मुखे लगे पे इस्लामाबाद पे वजी। ओके ओके ओके, so let's count the balls now। SBG jeans 1 SBG jeans 2 त तव्हां बि 2 बॉल शिफ्ट कया आहिनि। मुंहिंजा भाउ 3 बॉल शिफ्ट करे मलाखड़ो मारे वञो। असांजे विच में जेका कंफ्यूजन आहे उहा बि दूर थी वेंदी। पाकिस्तान नंबर 1 जीन्स 1 2 3 and you go। 1 2 3 go 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 go। 1 okay, 1 ball। 1 2 3 go 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 go। जल्दी 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 जल्दी। 1 2 3 go। 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। SBG jeans 1 SBG jeans 2 and SBG jeans 3 congratulations। मोमेंट करे चुका है असांजो ही सेगमेंट। अचो मुंहिंजा भाउ ऐं ही SBG jeans वेंदी तव्हां सां घर। पाकिस्तान नंबर 1 जीन्स
हिनन सां गॾु भी हैम्पर्स वेंदा, जल्दी से इनको भी हैम्पर्स दे दीजिएगा। जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स जा हैम्पर्स सां वेंदा जो बनाए ख्वाब को हकीकत। चले जी त असांजा सेगमेंट पहुता आहिनि पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे ओके तो करवा लेते बाउंस द बॉल पे असां कराए था वठूं। असां वटि कहिड़ो गिफ्ट आहे? गिफ्ट कढी अचो, गिफ्ट कढी अचो। ओके, सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। त ही माया जो असां वटि गिफ्ट आहे ऐं सेगमेंट आहे बाउंस द बॉल। चलें जी, हमारी बहनों के लिए ये सेगमेंट है, जल्दी जल्दी लगाइएगा। वो बहन आएंगी जो स्पोर्ट्स में महारत रखती हो, उहा भेण जेका स्पोर्ट्स में महारत रखंदी हुजे उन्हनि जे लाइ ही सेगमेंट आहे बाउंस द बॉल सेगमेंट आहे असांजो। जल्दी सां ॾेखारे जो, मां हिननि खे डेमो ॾेखारे वठां त कीअं इहा गेम खेॾणी आहे। ही हिन साइड बॉल भी आहे, ही टेबल बैट भी आहे और इस तरीके से आपको टिप टिप करके आगे आना है। चलें जी, देखते हैं क्या होता है, पहुंचा पाता हो या नहीं पहुंचा पाता। वैसे हमेशा मां पहुंचाए वेंदो आहियां, तो इस तरीके से आपको बॉल शिफ्ट करनी है इस बॉल में, ठीक है। अच्छा, हिकिड़ो कम कयो राशिद, थोड़ो डिस्टेंस घट करे छॾियो। ही वधीक डिस्टेंस आहे असांजी भेणुनि जे हिसाब सां, हुनखे भी और ते कजो, हिनखे भी हिते 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 रखंदा, हिते खणी ईंदा जी, ठीक है। ओके जी, तो भेणुनि के साथ सिलेक्ट कंदासीं। हमें 3 बहनें चाहिए। अचो मुझी भेण, तव्हां अचो, आप आ जाए। हेना भी वेंदासीं, भेणियूं सिलेक्ट कंदासीं। सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। माया जे ताउन सा वो बहन जो अभी तक नहीं आए। चले मेरी बहन आप आइएगा, आप नहीं है, आप आ चुकी हैं। मेरी बहन आप आइएगा। चले जी, त 3 भेणुनि के साथ सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको माया जे ताउन सां आहे। सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया। चले मेरी बहनों, जल्दी जल्दी अपनी अपनी जगह पे आ जाइएगा, उस साइड आइएगा मेरी बहन। हिन बॉल के भी वापसी विझंदासीं हेॾां। चले जी, हिक मिनट जो तव्हांखे असां टाइम ॾींदासीं, 1 मिनट ओनली, ऐं तव्हां खां स्टार्ट कंदासीं। न न न न न न न न न अचो मुंहिंजी भेण, ही तव्हांजे हथ में। So we'll just start. 1, 2, 3 and start. हिकड़ो भी बॉल तव्हां हिन बाउल में न विधो आहे। सो लेट्स सी असांजी ॿी भेण बॉल्स शिफ्ट करे सके थी या न। तो ऑल द बेस्ट मेरी बहन। 1, 2, 3 and here you go. Very good, very good, very good, very good, very good, Mary Ban. You can do it. You can do it. You can do it. Oh! Very good, very good, very good, very good, very good. Zabas Mujhi Ban. Well played. 9, 8, 7.
Cosmetics 1, Maya Cosmetics 2, and Maya Cosmetics 3 ball. लास्ट में सा गादा है 3 से ज्यादा बॉल शिफ्ट करनी है ही माया जो गिफ्ट विन करन जलाए ऑल द बेस्ट मेरी बैंड 1 2 3 and you go ऐसे भी करना है, टिप टिप करना है। अच्छा बॉल को बाउंस करना है, अगर बाउंस नहीं करेंगे तो हाँ यस 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop तब मुझे बहना 1 and 2 बॉल शिफ्ट किया ने जो मतलब ये बहन आज की विनर कांग्रेचुलेशंस मेरी बहन आई होने बहन सागर भी ताज स्पाइसेस जा गिफ्ट वींदा त ही माया जो गिफ्ट थियो मुझे बहन जो सीक्रेट ऑफ ब्यूटी इज माया माया कॉस्मेटिक्स थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां बहन के लिए आई हिते असांजो ही सेगमेंट भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते ऐं असांजो शो भी पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते ही गिफ्ट आहिनि जेके असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजी ऑडियंस के त ही मोगलिया जा गिफ्ट आहिनि असां वटि मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए मोगलिया मोगलिया नहीं ये इसके लिए बच्चे अपनी जगह मोगलिया मोगलिया नहीं 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 ऐसे नहीं मोगलिया मोगलिया नेम को थोड़ा सा अपनी जगह चले जी हिन साइड जो हेॾे ॿार घणा आहिनि हेॾे अचो मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए बच्चे अपनी जगह ही तमाम सामी तो अजी गोल्डन फूड्स जा सावट गिफ्ट्स आइन गोल्डन फूड्स असांजा चने जी गोल्डन फूड्स अपनी जगह अपनी नहीं ये पीछे जाएंगे मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए ये मैंने वहां दिया था चले जी मोगलिया नेम को थोड़ा सा नमकीन हो जाए क्वालिटी की बात फूड बस्ती के साथ ही ताज स्पाइस सा गड़ा है जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का जल्दी चले जी ही बट जो ओके नहीं ऐसे नहीं ये इस बच्ची के लिए ही तमाम दिलाए ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का उस साइड आइएगा हेड़ा आचो बाहर पंहिंजी जगह पे सब किसी बच्चे की तरफ नहीं जाएगा ही तमाम सागन GFS Builders and Developers GFS जहाँ वटी गिफ्ट्स आहिनि GFS Builders and Developers जल्दी दीजिएगा GFS जा गिफ्ट्स सां गॾु आहिनि अपनी जगह GFS Builders and Developers जो बनाए ख्वाब को हकीकत चले जी लीजिएगा ये छोटी सी बच्ची के लिए ये इस बच्ची के लिए चले जी थैंक यू वेरी मच ओके अन्या सावट आइन चले जी बच्चों के लिए नहीं है ये हमारी बहनों के लिए क्रीम्स हैं बच्चों के लिए नहीं है बच्चे बैठ जाएं बच्चों को दे दी हमने ही बहनों जे लाए जेको आहे त क्रीम है गोल्डन ग्लो जी क्रीम है गोल्डन ग्लो बेमिसाल चले जी ही क्रीम तहां जे लाइ मुंहिंजी भेण
जल्दी 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 खणींदा जल्दी खणींदा जल्दी खणींदा जल्दी खणींदा जल्दी खणींदा मुंहिंजी भेण ही तव्हां जे लाइ बेमिसाल 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 अच्छा इन साइड भी अचो ही बेमिसाल 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 क्रीम्स बेमिसाल क्रीम्स बेमिसाल ये इनके लिए चलें जी राशिद तां भिड़ी करे छॾियो ही भी मथे भिड़ी कयो ऐं हिते असांजो शो पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते उमेद कयूं था त अॼु शो खे बि तव्हां इंजॉय कयो हूंदो अगरि तव्हां बि असांजे शो में अचणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल या मैसेज करे रजिस्ट्रेशन कराए सघो था वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक ते असां पंहिंजो ऐं पंहिंजनि जो रखंदा ख़्यालु प्रोग्राम जो नालो छा हो जमालो